नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कैम ब्रेकिंग ॾींदा हलूं त IG सिंध मुश्ताक मेहर खे कैप्टन रिटायर सफदर जी गिरफ़्तारी ते एतराज़ हुआ। कैप्टन सफदर जी गिरफ़्तारी बाद पैदा थियल सूरत हाल सिंध पुलिस जे ऑफिसरनि में बेचैनी पकड़ियल है। एडिशनल IG याकूब मिन्हास बि 2 महीने जी मोकल ते रवानो। IG सिंध ऐं एडिशनल जे तरफ़ां 2 महीने जी मोकल वठण जो फ़ैसिलो। मुश्ताक मेहर ऐं याकूब मिन्हास कम जारी रखण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी है। कैप्टन सफदर जी गिरफ़्तारी दौरान अडंगो रवैयो इख्तियार कयो वियो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कैम ब्रेकिंग ॾींदा हलूं त IG सिंध मुश्ताक मेहर खे कैप्टन रिटायर सफदर जी गिरफ़्तारी ते एतराज़ हुआ। कैप्टन सफदर जी गिरफ़्तारी बाद पैदा थियल सूरत हाल सिंध पुलिस जे ऑफिसरनि में बेचैनी पकड़ियल है। एडिशनल IG याकूब मिन्हास बि 2 महीने जी मोकल ते रवानो। IG सिंध ऐं एडिशनल जे तरफ़ां 2 महीने जी मोकल वठण जो फ़ैसिलो। मुश्ताक मेहर ऐं याकूब मिन्हास कम जारी रखण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी है। कैप्टन सफदर जी गिरफ़्तारी दौरान अडंगो रवैयो इख्तियार कयो वियो।